अहम ख़बर के ॾियूं पिया त पीपल्स पार्टी वफ़ाक़ी सरकार जे इलेक्शन एक्ट ऐं पीका कानून में तरमीम वारे फ़ैसिले खे रद्द करे छॾियो आहे। इतलात वारी सेक्रेटरी शाज़िया मरी चयो आहे त पीपल्स पार्टी वफ़ाक़ी सरकार जे उन कानून में तरमीम जे फ़ैसिले खे मुकमल रद्द करे थी। इलेक्शन एक्ट में तरमीम ईंदड़ चूंडुनि ऐं धांधलीअ जो हिकु नओं मनसूबो आहे। शाज़िया मरी चयो त हुकूमत खे पंहिंजी नाअहली ऐं नाकामी चिटे नमूने नज़र अची रही आहे। उन करे हाणे पंहिंजे ज़ाती मुफ़ादनि लाइ कानून खे ई तब्दील कयो पियो वञे। शाज़िया मरी चयो त वफ़ाक़ी सरकार खे गैर कानूनी कदमनि वसीले चूंडूं चोरी करण न ॾींदासीं। अवाम खे न घबराइण जूं सलाहियूं ॾींदड़ हाणे पाण छो घबराए रहिया आहिनि। अहम ख़बर ॾियूं पिया पीपल्स पार्टी वफ़ाक़ी सरकार जे इलेक्शन एक्ट ऐं पेका कानून में तरमीम वारे फ़ैसिले खे रद्द करे छॾियो आहे। इतलात सेक्रेटरी शाज़िया मरी चयो आहे त पीपल्स पार्टी वफ़ाक़ी सरकार जे उन कानून में तरमीम जे फ़ैसिले खे मुकमल रद्द करे थी। इलेक्शन एक्ट में तरमीम ईंदड़ चूंडुनि ऐं धांधलीअ जो हिकु नओं मनसूबो आहे। शाज़िया मरी चयो आहे त हुकूमत खे पंहिंजी नाअहली ऐं नाकामी चिटे नमूने नज़र अची रही आहे। उन करे हाणे पंहिंजे ज़ाती मुफ़ादनि लाइ कानून खे ई तब्दील कयो पियो वञे। शाज़िया मरी चयो त वफ़ाक़ी सरकार खे गैर कानूनी कदमनि वसीले चूंडूं चोरी करण न ॾींदासीं। अवाम खे न घबराइण जूं सलाहूं ॾींदड़ हाणे पाण छो घबराए रहिया आहिनि। कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर शबीर लाशारी लाइ ते मौजूद आहे। जी शबीर, कहिड़ा तफ़सील आहिनि? पीपल्स पार्टी वफ़ाक़ी सरकार जे इलेक्शन एक्ट ऐं पीका कानून में तरमीम वारे फ़ैसिले खे रद्द करे छॾियो आहे। इन बाबति तव्हांजा कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, पाकिस्तान पीपल्स पार्टी वफ़ाक़ी सरकार जी इलेक्शन एक्ट ऐं पीका कानून में तरमीम वारे फ़ैसिले खे रद्द करे छॾियो आहे। पीपल्स पार्टी वफ़ाक़ी सरकार जे कानून में तरमीम जे फ़ैसिले खे मुकमल रद्द करे थी। चवणु आहे पीपल्स पार्टी तर्जुमान शाज़िया मरी जो इलेक्शन एक्ट में तरमीम ईंदड़ चूंडुनि में धांधली जो हिकु नओं मनसूबो आहे। हुकूमत खे पंहिंजी नाअहली ऐं नाकामी चिटनि में नज़र अची रही आहे। उन करे हाणे पंहिंजे ज़ाती मफ़ादनि लाइ कानून खे जेका तब्दील कयो पियो वञे। शाज़िया मरी वधीक चयो त वफ़ाक़ी सरकार खे गैर कानूनी कदमनि वसीले चूंडूं चोरी करण न ॾींदासीं। छो त आवाम खे न घबराइण जी सलाहूं ॾींदड़ हाणे पाण छो घबराए रहिया आहिनि। पीका कानून तहत आम माण्हुनि जे आवाज़ खे दॿाइण गैर जमहूरी ऐं शहरनि जे हक़नि जी बंदि कई आहे। वफ़ाक़ी सरकार डिक्टेशन ते अहिड़ा अमल न करे जंहिंजो ईंदड़ ॾींहनि में हू पाण शिकार बणिजे। ठीकु आहे शबीर, वॾी महिरबानी तफ़सीलनि जे लाइ। पीपल्स पार्टी वफ़ाक़ी सरकार जे इलेक्शन एक्ट ऐं पीका कानून में तरमीम वारे फ़ैसिले खे रद्द करे छॾियो आहे। इतलात वारी सेक्रेटरी शाज़िया मरी चयो आहे त पीपल्स पार्टी वफ़ाक़ी सरकार जे उन कानून में तरमीम जे फ़ैसिले खे मुकमल रद्द करे छॾियो आहे। इलेक्शन एक्ट में तरमीम ईंदड़ चूंडुनि ऐं धांधली जो हिकु नओं मनसूबो आहे। शाज़िया मरी चयो आहे त हुकूमत खे पंहिंजी नाअहली ऐं नाकामी चिटे नमूने नज़र अची रही आहे। उन करे हाणे पंहिंजे ज़ाती मुफ़ादनि लाइ कानून खे ई तब्दील कयो पियो वञे। शाज़िया मरी चयो त वफ़ाक़ी सरकार खे गैर कानूनी कदमनि वसीले चूंडूं चोरी करण न ॾींदासीं। अवाम खे न घबराइण जूं सलाहूं ॾींदड़ हाणे पाण छो घबराइनि पिया।